नाज़रीन, मीरपुर ख़ास जे डिस्ट्रिक्ट जेल जे 13 कैदियुनि ऐं सिविल अस्पताल जे सर्जन समेत 28 ॼणनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण जे लाइ असां राब्तो कयो आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर हबीबुल्लाह लगारी सां। जी हबीबुल्लाह, तफ़सीलन खां आगाह कजो। जी, मीरपुर ख़ास में आलमी वबा कोरोना तेज़ी सां पकड़जी वई आहे। 24 कलाकनि अंदरि कयल टेस्टनि मां जेको आहे सिविल सर्जन डॉक्टर हरचंद राय समेत 28 ॼणनि खे जेको आहे कोरोना जी तस्दीक थी आहे, जंहिंमें 13 ॼणा सेंट्रल जेल जा कैदी पिणु शामिल आहिनि। कैदियुनि में कैदी पिणु शामिल आहिनि। उन खां सवाइ जेके ॿिया आम रवासी पिणु हिन में जेके आहिनि उहे बि शामिल आहिनि। जॾहिं त इहो ॿुधाईंदो हलां त कोरोना वायरस जे तेज़ी सां पकड़ण जो सबबु SOP ते अमल न थियण ऐं दुकानदारनि ऐं शहरियुनि पारां मास्क ऐं सैनिटाइज़र जो इस्तेमालु न करण सबबु ही वबा तेज़ी सां पकड़जी वई आहे। कैदियुनि में मोहम्मद कादिर बख्श आहे, अमजद अली आहे, जान मोहम्मद आहे, इमरान आहे, सलीम आहे, नवीद आहे, अदनान आहे, साकिब बलोच आहे, कामरान आहे, ज़ुबैर आहे, इज़त खान आहे, एजाज़ ऐं फरहान शामिल आहिनि। जॾहिं त रवासियुनि में तनवीर अहमद आहे, मोहम्मद अमीन आहे, साबिर अली आहे, अशोक कुमार आहे, सरफराज आहे, गजराम कोहली आहे, मोहम्मद इम्तियाज़ आहे, अहमद हसन आहे, औरत शेरबानो आहे, साजदा आहे, समरीन बि शामिल आहे। इन हिसाब सां जेको आहे ज़िले में टोटल कोरोना मुतासिरनि जो अंग 185 थी वियो आहे। सिहत खाते वारनि इहो पिणु ॿुधायो आहे त 185 ॼणनि मां 64 ॼणा हिन वक़्त ताईं सिहतियाब थी चुका आहिनि। जी हबीबुल्लाह, मुंहिंजी महिरबानी।